खलील असी पंहिंजनि लाइ त मुड़ुस माण्हू आहियूं, असलो आड़ी काब लॻा पिया आहियूं, पर मजाल आहे जो धारे न आॾो ॻाल्हायूं। पर हाणे ताक़त आज़माइण जो वक़्तु अची वियो आहे, पर पंहिंजनि ते न, ओड़ा पंजाब सिंधु दरिया मथां 6 केनाल कढी रहियो आहे। का इन बाबति ॼाण बि अथई? इहो जज़्बो कावड़ ज़रूरी आहे खलील जानी, पर सोट मासात या भाव ते न। हलो त हली पंजाब सां मुहाॾो अटकायूं, ॿुधायूं उन्हनि खे त सिंध जा जोधा जवान पुट अञा जीअरा आहिनि। अॼु सिंधुअ खे पंहिंजे माण्हुनि जी ज़रूरत आहे। ही वक़्तु आहे जो असीं पंहिंजे दरिया जी बका जे लाइ आवाज़ उथारियूं। कुदरत जी उन अज़ीम नेमत खे ज़ख़म लॻाइण बदिरां उनखे संभालियूं त बहितर आहे, ऐं उन जे कुदरती वहकिरे खे बचाइण जे लाइ पंहिंजी जान ॾियणी पवे त बि ॾियूं। पंहिंजनि मां आजा थियो खलील जानी, आजा थियो पंहिंजनि मां। आऊं शर्मसार आहियां, मां पंहिंजी कयल ग़लतीअ जी माफ़ी थो घुरां सभिनी खां। मुंहिंजे हथनि खे ॾिसो, मूंखे माफ़ु कयो। इम्तियाज़, मुंहिंजा भाउ मूंखे माफ़ु कजां। असांखे थोरी थोरी ॻाल्हियुनि ते पाण में न विढ़णु खपे। तूं मुंहिंजो भाउ आहीं इम्तियाज़।